फेसबुक, व्हाट्सएप ऐं इंस्टाग्राम जी मरकज़ी कंपनी मीटा जो चवणु आहे त हू वापेदारनि जे फेसबुक प्रोफाइल मां पसंदि ऐं तरजीह जा 3 ऑप्शन ख़तम करे रही आहे। इन्हनि टिनी शयुनि में मज़हब, जिन्सी तरजीहूं ऐं सियासी पसंदि या नापसंदि शामिल आहिनि। फेसबुक ते इहो नओं फार्मूलो 1 डिसंबर खां लागू थी वेंदो। इन ॾिस में फेसबुक कुझु वापेदारनि खे चयो आहे त हू हेल ताईं केतिरनि ई प्रोफाइल्स खे हटाए चुका आहिनि, जीअं फेसबुक जे ॿियनि वापेदारनि खे वेबसाइट हलाइण में सवलाई थिए। इन हवाले सां तज्ज़िया निगारनि जो चवणु आहे त फेसबुक तां इहे शयूं हटाइण या न हटाइण सां को बि फ़ाइदो न थींदो। फेसबुक बाबति इहा ख़बर वापेदारनि खे मिलियल पैगाम खां पोइ साम्हूं आई हुई, जंहिंमें फेसबुक चयो हो त संदन डेटा डिलीट कई पई वञे, छो त संदन डेटा में सियासी ख़्याल, मज़हबी रुझान ऐं जिन्सी तयन शामिल आहिनि। ॿिए पासे मीटा पंहिंजे बयान में चयो आहे त असां प्रोफाइल तरजीहुनि यानी फील्ड में मज़हबी रुझाननि, सियासी ख़्यालनि, जिन्सियत सां गॾोगॾु पतो बि डिलीट करे रहिया आहियूं। जिन माण्हुनि फेसबुक ते पहिरियां ॾिनल इन्हनि फील्ड्स खे भरियो हो, असां उन्हनि खे हटाए रहिया आहियूं। ॿिए पासे वापेदारनि खे निशानो बणाईंदड़ फेसबुक जी मार्केटिंग टूल्स लाइ इहा सुठी ख़बर न आहे। ॿिए पासे फेसबुक अॻी जनवरी 2022 में वापेदारनि लाइ टारगेटिंग जा ऑप्शंस बि हटाइण शुरू कया हुआ, जिन में तरजीहात, सिहत, क़ौमियत, इलाक़ाईयत, सियासी लाॻापा, जिन्सी तरजीहूं ऐं ॿिया मामला शामिल हुआ।